कराची जे इलाइक़े सोल्जर बाज़ार में रिहाइशी इमारत में गैस सिलेंडर धमाको वधीक बर्दाश्त फौतिन जो अंग वधी 15 थी वियो 12 ॼणा ज़ख़्मी रेस्क्यू अख़्तारनि मूजिब गुलराना कॉलोनी में सिलेंडर धमाके सबब इमारत जी छित किरी पई ऐं केतिराई माण्हू मलबे हेठां दॿिजी पिया। मलबे मां 15 ॼणनि जा लाश कढिया विया। फौतिन में हिकु निगरी औरतूं ऐं मर्द शामिल। मलबे हेठां दॿियल माण्हुनि खे कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। रेस्क्यू अख़्तारनि जो चवणु इमारत जी पहिरीं माड़ ते धमाको गैस सिलेंडर या गैस छिकण वारी मशीन सां थियो। DC ओवर जो चवणु आहे त सिलेंडर धमाके जी शिदत सां इमारत मुतासिर थी। सोड़िन घिटिन सबब रेस्क्यू ऑपरेशन में ॾुखियायूं आहिनि। वाक़े बैदि फौतिन जा लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। बड़े वज़ीर मुराद अली शाह सोल्जर बाज़ार में गैस लीकेज सबब धमाके जो नोटिस वरितो। रेस्क्यू ऑपरेशन तेज़ करण ऐं मलबे हेठां दॿियल माण्हुनि खे फौरी तौर कढण महफ़ूज़ हदनि ते मुंतक़िल करण जी हिदायत। वॾे वज़ीर कमिश्नर कराची खे हिदायत कई त सोल्जर बाज़ार धमाके जे सबबनि जी मुकमल जांच कई वञे ऐं ज़िम्मेवारनि जो तइयुब करे रिपोर्ट पेश कई वञे। मुतासिर ख़ानदाननि सां हर मुमकिन सहकार कयो वञे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद पारां धमाके में इंसानी जानियुनि ते ज़ाया थियण ते ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार। संदसि चवणु आहे त सिंध हुकूमत ॾुख जी इन घड़ी में मुतासिर ख़ानदाननि सां गॾु बीठल आहे। शहरी गैस जे इस्तेमाल दौरान एहतियात कनि ऐं कंहिं बि शकी लीकेज जी ज़रूरत में फौरी तौर ते लाॻापियल इख़्तियारनि खे इतला ॾियनि त जीअं अहिड़नि हादसनि खां बची सघिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ गज़ा बोर्ड ऑफ पीस जे इजलास में शिरकत लाइ अमरीका पहुची वियो। दौरे दौरान वज़ीर आज़म जी अमरीकी क़यादत ऐं ॿियनि आलमी अॻवाननि सां मुलाक़ात। गज़ा बोर्ड ऑफ पीस जो इजलास सॼा अमरीका में थी रहियो आहे। व्हाइट हाउस जे तर्जुमान मूजिब अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप बोर्ड ऑफ पीस जे इजलास जी मेज़बानी कंदो। 20 खां वधीक मुल्कनि जा नुमाइंदा इजलास में शरीक थींदा। डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त गज़ा बोर्ड ऑफ पीस जे इजलास में गज़ा जी नई सैर अॾावत बाबति गौर कयो वेंदो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ वाशिंगटन में थींदड़ गज़ा अमन बोर्ड इजलास में शिरकत करे डोनाल्ड ट्रंप जे अमन मंसूबे जी हिमायत कंदो। पाकिस्तान गज़ा में जंगबंदी जी इसराइली भञकड़ियुनि जी सख़्त मज़म्मत करे थो। इसराइली लगातार जंगबंदी जी भञकड़ी करे रहियो आहे ऐं जंगबंदी जो एहतराम थियणु लाज़मी आहे। फ़लस्तीनी अवाम जे हक़ खे ख़ुदि इरादियत जो एहतराम करण खां सवाइ को बि हल क़ाबिले अमल न हूंदो। सुलसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ पारां PTI बानी सां मुबैना डील बाबति हलंदड़ ख़बरुनि जी तरदीद। संदसि चवणु आहे PTI बानी अदालतुनि तरफ़ां सज़ा मिलियल ॾोहारी आहे। खेसि कंहिं बि क़िस्म जी रिआयत मिलण बाबति ख़बरूं बेबुनियाद आहिनि। PTI बानी खे कंहिं बि क़िस्म जी रिआयत ॾियण जो तासुर बिल्कुलु ग़लति आहे। अमरीकी फ़ौज हिन हफ़्ते ईरान ते हमिलो करे सघे थी। डोनाल्ड ट्रंप इन बाबति अञा ताईं क़तई फ़ैसिलो नाहे कयो। अमरीकी मीडिया जी दावा व्हाइट हाउस जी तर्जुमान कैरोलिन लेविट जो चवणु आहे त ईरान ते हमले जे हक़ में केतिराई दलील मौजूदु आहिनि। ईरान लाइ दानिशमंदी इन्ही में आहे त मुआहिदो करे वठे। ईरान बाबति सिफ़ारती कोशिशूं जारी आहिनि। वधीक अॻिभराई जो इंतज़ारु आहे। ईरान जो ॾाखिणी इलाइक़नि में अॼु राकेट लॉन्च जो मंसूबो। नोटम जारी। इसराइली मीडिया मूजिब इसराइल में सिक्योरिटी हाई अलर्ट ऐं इसराइली शहरनि खे बैंकर्स वेझो रहण जी हिदायत कई वई आहे। कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर में रेंजर्स जी कार्रवाई। फितनल ख़्वारिज जो मेंबर गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान मूजिब गिरफ़्तार जवाबदार बाजोड़ जे रहवासी दोस्त मोहम्मद बिन फितनल ख़्वारिज दहशतगर्द साथी सां गॾिजी नवंबर 2020 में KP जे असिस्टेंट कमिश्नर ते फायरिंग ऐं सरकारी मशीनरी खे बाहि ॾियण में मुलविसा हो। गिरफ़्तार जवाबदार वाक़े खां पोइ कराची में लिकियल हो। जवाबदार साथी सां गॾिजी शहर जे असास हंधनि ते दहशतगर्द कार्रवाइयुनि जी रिथाबंदी करे रहियो हो। हलाबर सां पानी जे वारे ते वियल नौजवान जो वाटर कोर्स में तशद्दुद थे लाश हथ।
ॻोठ सुल्तान फराश वासी मोहम्मद हाशिम फराश के मथे में धक लगल। मकामी ॻोठाणनि आरटीसी पुलिस खे इतला ॾिनो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान राति देर सां बन्नी में पानी ॾिवारे लाइ वियो हो। संदन कंहिं सां बि दुश्मनी नाहे। पुलिस मूजिबि नौजवान के मथे में धक लगल आहे। वाक़े जी जांच कई थी वञे। सामारे भरिसां घरू अणबणता नौजवान फाहो खाई आपघात करे छॾियो। ॻोठ खाणी मोरी जे रहवासी रुस्तम खोसो फाहो खाई अंतालो। फोथी जे पीउ जो चवणु आहे त तुंहिंजो माउ सां मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो, जंहिं तां नौजवान इंतिहाई क़दम खयो। T20 वर्ल्ड कप जा ग्रुप मुक़ाबला वेस्ट इंडीज़ जी इटली ख़िलाफ़ बैटिंग जारी। इटली टॉस खटे पहिरियां बैटिंग जो फ़ैसिलो कयो। 2:30 वॻे श्रीलंका ऐं ज़िम्बाब्वे जी टीमुनि विच में दंगल थींदो। शाम 6:30 वॻे अफ़गानिस्तान ऐं कैनेडा मुहादो अटकाईंदा।